बिस्मिल्लाह। उत्तम शान अरबी तुझो तुंहिंजो बंदो छा बयानु कंदो। महबूब जंहिंजो मालिक तुंहिंजी सना पियो सुभान कंदो। महबूब जे मुलाक़ात जो थी रब खे पियो रायो। जिब्राइल मोकिले मथे सुहिणो घोट घुरायो। 72,000 परदो नूर जो तंहिंखे परवर पोश पारायो। जिते जिब्राइल जी जाइ न आहे उते अकुल छा इंसानु कंदो। उत्तम शान अरबी तुझो तुंहिंजो बंदो छा बयानु कंदो। वाह। जिन मलाइका हूरा परियूं सभु आया सजण जे सलाम ते। घोर अची थिया गलमान उते परवर जे त पैगाम ते। खुपी आहे पाण उते कादर जे त कलाम ते। बोराग जाते बीह रहियो उतो सुहिणो पियो बयानु कंदो। उत्तम शान अरबी तुझो तुंहिंजो बंदो छा बयानु कंदो। ता हा यासीन मुज़म्मिल अथी अर्रहमान बि अरबी मिलियो। मीम हे मीम दाल तोखे मान में मुरबी मिलियो। इना फतल्ला लकल तोखे रिहाण में रबी मिलियो। तारीफ़ तुंहिंजी तोंगर कादर जो क़ुरान कंदो। उत्तम शान अरबी तुझो तुंहिंजो बंदो छा बयानु कंदो। महबूब आयो आहे जे मथे अर्श ते त मुंहिंजे लाइ छा आंदो थी। चए साईं उहा शइ आंदी आहे जेकी कुदरत वठी कान थी। महबूब हिते कुल शइ मौजूदु आहे तो छा ॾिठो छा छा न थी। हिकु न्याज़ ॿी निवड़त आंदी अथमि जंहिंसां ग़रीबी आहियां गुज़रान कंदो। उत्तम शान अरबी तुझो तुंहिंजो बंदो छा बयानु कंदो। इहा वरदी वारस खे वणी जे घुर मिठा जेकी घुरे 50 उमत मुंहिंजी कान पढ़ंदी। ॿुड़ी कढी ॾे पंज करे पर सवाबु 50 जो थो वञे दिलि गणतियूं कीअं न करे। चएसि त सवाबु 50 जो ॾींदो मान जेको 5 पढ़ी ॾींदो ध्यानु बंदो। उत्तम शान अरबी तुझो तुंहिंजो बंदो छा बयानु कंदो। अञा बि घुर मिठा जेकी घुरे तोसां सुवाल करण जो न आहे संदो। हे सुवाल कयो त सस्तो तो अड़ायो असुल न आहे विधो। अञा बि हज़रत ईसा जो हज़रत मूसा जो तो गुणनि भरिया न आहे गिधो। अॼु उहो बि पूरो कया मूंतां शिरार छा शैतान कंदो। उत्तम शान अरबी तुझो तुंहिंजो बंदो छा बयानु कंदो। हुसैन सदीक़े हाल करे महर घुरे तो माफ़ी। अहमाल कोन्हे अरबीअ मुहाबे कुर्ब कयो को काफ़ी। मदनीअ मुहाबे मंझि मिठल जो सुवाल सुखण जो असाफ़ी। महबूबा जंहिंजो इमाम तंहिंखे दोज़ख जो दामान छा कंदो। उत्तम शान अरबी तुझो तुंहिंजो बंदो छा बयानु कंदो। वाह।